मेहमानन खे अजरक ऐं सिंधी टोपियुनि जी सूखड़ी ॾींदासीं। उन जे लाइ आउं सभ खां पहिरियां साईं अमीर बख्श उमराणी जन खे गुज़ारिश कंदुसि त पाण स्टेज ते अचनि ऐं साईं जन खे अजरक पाराइण जे लाइ आउं गुज़ारिश कंदुसि मोहतरम साईं अब्दुल फताह मल्लाह खे त पाण अचनि ऐं साईं जन खे अजरक पाराइनि। ज़ोरदार साईं जन जी मेहरबानी। हाँ आउं मोहतरम साईं मौला बख्श बुर्रो साहब जन खे गुज़ारिश कंदुसि त पाण स्टेज ते अचनि ऐं साईं जन खे अजरक जी सूखड़ी पेश करण जे लाइ आउं गुज़ारिश कंदुसि मोहतरम साईं साजिद हुसैन डायरी उर्फ पप्पू डायरी खे त पाण अचनि ऐं साईं जन खे अजरक पाराइनि। हाँ आउं सैयद मंजूर अली शाह जन खे गुज़ारिश कंदुसि जेको इन प्रोग्राम जो चीफ गेस्ट बि आहे त पाण स्टेज ते अचनि ऐं साईं जन खे अजरक पाराइण जे लाइ आउं गुज़ारिश कंदुसि मोहतरम उस्ताद साईं इकबाल अहमद चन्ना जन खे त पाण अचनि ऐं साईं जन खे अजरक पाराइनि। तव्हांजे ज़ोरदार ताड़ियुनि में साईं इकबाल चन्ना। साईं जन खे गुज़ारिश है तो पाण स्टेज ते अचनि ऐं मोहतरम उस्ताद साईं बचल डायरी जन खे गुज़ारिश है तो पाण साईं जन खे सिंधी टोपीअ जी सूखड़ी ॾियनि।